पाकिस्तान भारत जी वीएन सालन जी स्टेट स्पॉन्सर्ड दहशतगर्दी जा तफ़सील दुनिया ॾों पेश करे छॾिया। फितना अल हिंदुस्तान खुददार हमले में मुलविस करार। शुरुआती जांच मूजिब फितना अल हिंदुस्तान हार्ड टारगेट में नाकामी बाद सॉफ्ट टारगेट के निशानो बढ़ाए रहा है। दहशतगर्दनि ही हमलो स्कूल बस ते न पर असांजे कदरनि ते कयो। घरू सेक्रेटरी आफ्ताब अकबर दुरानी जी प्रेस कॉन्फ्रेंस। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी भारत जी प्रॉक्सी वार के फितना अल हिंदुस्तान जो नालो ॾेई छॾियो। संदन चवण आहे त बलूचिस्तान में हमलो भारतीय इंटेलिजेंस एजेंसी राह जी सरपरस्तीअ में थियो। भारत ऑपरेशन सिंदूर में बुरी तरह नाकाम थियो आहे। भारत हाणे दहशतगर्द प्रॉक्सीज़ के बलूचिस्तान में दहशतगर्दी जी कार्रवाई जो ॾिनो आहे। 2009 में पाकिस्तान बलूचिस्तान में भारत जे मुलविस हुजण जा सबूत गॾियल क़ौमनि में पेश करे चुको। 2016 में भारत जी दहशतगर्दी में मुलविस हुजण जा सबूत दुनिया ॾियो रखिया। भारत खिते जे अमन खे ख़तरे में विझी रहियो आहे। दहशतगर्दनि स्कूल जे मासूम ॿारनि खे निशानो बणायो। गिरफ़्तार मुख़्तलिफ़ दहशतगर्द भारती पुठभराई जो एतराफ़ कयो। भारत दहशतगर्दनि खे फंड फराहम करे रहियो आहे। कुलभूषण यादव एतराफ़ में सभु कुझु ॿुधायो। हक़ जी जंग में सोबत हिक भेरो ॿीहर क़ौम खे वाधायूं। क़ौमी इताद जी शानदार तारीख़ आहे जेका दुश्मन खे क़यामत ताईं यादि रहंदी। पाक फ़ौज 10 मई ते पेशवरानी हिकमत अमली तहत भारत खे शिकस्त ॾिनी। भारत ख़िलाफ़ फतह पूरी क़ौम जे इत्तफ़ाक़ ऐं इतिहाद जे करे मुमकिन थी। अगराई ते ॾिनल भरपूर जवाब दुश्मननि खे क़यामत ताईं यादि रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तक़रीब खे ख़िताब। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म जे गैर ज़िम्मेवाराणे बयान खे रद्द करे छॾियो। भारतीय वज़ीर आज़म जा बयान इलाइक़ाई छिकताण वधाइण जी कोशिश आहिनि। आलमी बिरादरी भारत जे गैर ज़िम्मेवाराणनि बयाननि जो नोटिस वठे। कूड़नि इल्ज़ामनि ऐं अस्करी दावाउनि गॾियल क़ौमनि जे चार्टर ऐं आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तेवारी मीडिया ब्रीफिंग चयाईं पाकिस्तान कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण जी सलाहियत रखे थो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी रहियो आहे। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। खुददार स्कूल बस हमले जो वधीक हिकु ॿारड़ो फोत। शागिर्द हैदर इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। शहीद थियल ॿारनि में 4 शागिर्दियाणियूं ऐं हिकु शागिर्द शामिल। खुददार आपघाती हमले जे शहीदनि जो अंग वधी 6 थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। पाक भारत चिकान खां पोइ वरी सूरत-हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में भारतीय प्रोपेगंडा जो जवाब ॾियण लाइ क़ाइम हुकूमती वफ़ जो दौरनि बाबति बि ॻाल्हियूं कयूं वयूं। पधिराई मूजिब मुलाक़ात में सरकारी वफ़ जे मुख़्तलिफ़ दौरनि दौरान पाकिस्तान जे बयाने सां लाॻापियल मामलनि ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾेबच कई वई। मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसाक़ डार, राणा सनाउल्लाह, मुसद्दिक़ मलिक ऐं शरीर रहमान बि मौजूदु हुआ। सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी जो इजलास 104 अरब रुपए जा तरक्याती मनसूबा मंजूर। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जी सदारत हेठि इजलास में तरक्याती मनसूबा मंजूर कया विया। CDWP इजलास में 96 अरब रुपयनि जा मनसूबा एक्निक खे मोकिलण जी मंजूरी ॾिनी वई। CDWP सांगड़ रोढ़ी रोड मनसूबे लाइ 36.91 अरब रुपयनि जी मंजूरी ॾिनी। नौशरो फिरोज़ रानीपुर मेहरान हाईवे मनसूबे लाइ 41.2 अरब रुपए जी मंजूरी ॾिनी वई। इजलास में रोढ़ी गुड्डू ब्रांच रोड लाइ 17.97 रुपयनि जे फंड्स जी मंजूरी ॾिनी वई।
बलूचिस्तान में दहशतगर्दन के भारत फंडिंग करे पियो। कुलभूषण की गिरफ्तारी बलूचिस्तान में भारतीय दहशतगर्दी जो सबूत है। भारत पंहिंजी प्रॉक्सी जरिए पाकिस्तान के गैर मुस्तहकम करण चाहे तो दुश्मन हाणे सॉफ्ट टारगेट के निशानो बनाए रहियो आहे। सुध समा वरी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो कोयटा दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। चयाई फितना अल हिंद जाफ़र एक्सप्रेस हमले की वीडियो भारतीय मीडिया के मोकली। मोदी की तकरीर शिकस्त खाधल वज़ीर आज़म की हुई। मुल्क जी ईंदड़ माली साल 2025-26 जी वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। वफ़ाक़ी बजट 10 जून ते क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। नाणे वारी वज़ारत जे तर्जुमान मूजिब इक़्तिसादी सर्वे 9 जून ते पेश कई वेंदी। अञा ताईं IMF सां बजट हदफ़नि ते को बि मुआहिदो न थी सघियो आहे। IMF सां बजट ते ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते ताईं जारी रहंदियूं। पाकिस्तानी भारत में पुराननि मसइलनि सबब खिते में दहशतगर्दी थी रही है। अमरीकी परॾेही खाते जी तर्जुमान टेमी ब्रोस चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में हाणे जंगबंदी आहे। ॼाणूं था त पाकिस्तान ऐं भारत मुकमल जंग शुरू करण जो घणो वेझो पियो आहे। अमरीका जी मदद पाक भारत जंग रोकण में किरदारु अदा कयो। जेका ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सुठी ख़बर इहा आहे त ॿियनि खितनि जे उबतड़ जंगबंदीअ जो हथ वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी से आलमी मालियाती इदारे के वफ़द की मुलाकात। पाकिस्तान की मुआशी सूरत हाल IMF प्रोग्राम बाबत ख्यालन की ॾेवट। सदर पारा पाकिस्तान की मुआशी तरक्की में IMF के किरदार की वाखाण। संदस चवण है IMF प्रोग्राम पाकिस्तान के मुआशी इस्तेकाम में मददगार साबित थींदो। IMF प्रोग्राम से मुल्की मुआशी तरक्की के हथी मिलंदी। IMF तरक्की कंदड़ मुल्क की इक़्तिसादी तरक्की में किरदार अदा करे रहियो आहे। IMF वफ़द जो चवण है पाकिस्तान लाइ आलमी मालियाती इदारे जो प्रोग्राम दुरुस्त दग ते हली रहियो आहे। IMF जो कर्ज प्रोग्राम पाकिस्तान में वो नाड़े के ज़ख़ीरे लाइ आहे। IMF कर्ज प्रोग्राम पाकिस्तान में बजट सपोर्ट लाइ न आहे। पाकिस्तान IMF कर्ज प्रोग्राम जा समूरा मुआशी हद वाज़े कया। मईशत में वाज़े बेहतरी आई है। IMF की डायरेक्टर कम्युनिकेशन जूली कोज़िक की प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी पाकिस्तान मौजूदा कर्ज प्रोग्राम लाइ समूरा शर्त पूरा कया हैं। वडे वजीर मुराद अली शाह खातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी तरफ़ा वर्ल्ड बैंक के वफ़द सां गॾु नवाबशाह जो दौरो। ॻोठ नज़र मोहम्मद ज़रदारी में ॿोॾि मुतासिरनि लाइ ठहियल घरनि जो मुआइनो कयो। आसफा भुट्टो ज़रदारी MD वर्ल्ड बैंक ॿोॾि मुतासिर औरतुनि में घरनि जी मिल्कियत जा सर्टिफिकेट विराया। MD वर्ल्ड बैंक ॿोॾि मुतासिर औरतुनि सां मुलाक़ात कई। औरतुनि हथ जा हुनर पिणु ॾेखारिया। वडे वजीर मुराद अली शाह चयो त 2022 जी ॿोॾि में सिंध में 21 लख घर तबाह थिया। आलमी बैंक के $500 मिलियन जी मदद सां घरनि जी अॾावत मुमकिन थी। आलमी बैंक के इमदाद में $450 मिलियन जो इज़ाफ़ो कयो आहे। आसफा भुट्टो ज़रदारी चयो त घरनि जी अॾावत वारो मनसूबो औरतुनि खे मिल्कियत जा हक़ ॾियण लाइ सभ खां वॾो प्रोग्राम आहे। सिंध सरकार बहराड़ीअ जे औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ पुरज़म आहे। सिंध हुकूमत पारा औरतुनि खे EV स्कूटीज़ ॾियण लाइ ईंदड़ महीने कुणा कढण जो फ़ैसिलो। पहिरें मरहले में 1000 औरतुनि खे EV स्कूटीज़ ॾियण जूं तयारियूं मुकमल। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इना मेमो जो चवण है त EV टैक्सी ऐं EV स्कूटी नौजवाननि लाइ रोज़गार, औरतुनि जी अच वञ ऐं माहौल इंतहाई अहम आहिनि। कोशिश है तो जून 2025 खां EV स्कूटी सां गॾु EV टैक्सी ते भी कम शुरू कयूं। तरक्याती रिथाउनि खे न रुगो वक्त सिर मुकमल करणो आहे पर उन्हनि में मयार ऐं शफ़ाफ़ियत खे भी यकीनी बणाइणो पवंदो।
सिंध जे तालीम खाते पारां म्यूज़िक एंड आर्ट टीचर जे ख़ाली पहले जाइन ते आरसी बर्तन जो फ़ैसिलो ज़रियनि मूजिब IBA टेस्ट पास करण बाद अदालती हुकुम सबब भर्ती थियण खां रहिजी वियल उम्मीदवारनि खे तरजीह ॾिनी वेंदी। आरज़ी तौर म्यूज़िक टीचर भर्ती करण जी समरी तैयार आहे। तालीम खाते जे सूबाई वज़ीर भर्ती करण वारे फ़ैसिले जी तस्दीक करे छॾी। पने अकल ऐं तलहार में धार वाक़ियनि में मुड़स सां 2 औरतूं क़त्ल। पने अकल भरिसां आलमाणी ॻोठ में ज़ुहरा आलमाणी खे संदसि मुड़स छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिब बस्तीन आलमाणी पंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो आहे। कारण मालूम करण लाइ जांच कई पई वञे। तलहार वेझो ॻोठ मोहम्मद हसन उमराणी में मरियम उमराणी खे संदसि मुड़स अलहरितो उमराणी बाहि ॾेई साड़े छॾियो। मक़तूलड़ जे ॾेर जी फरियाद ते केस दाख़िल। फरियादी मूजिब भाउ भाॼाई सां छेड़ो कंदो हो ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾींदो हो। भान सईदाबाद वेझो ॻोठ मुश्ताक जमाली में पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि ओताक ते वेठल शख़्स मथां सिधी फायरिंग कई। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबब कश्मीर पुट शफ़ी मोहम्मद जमाली मारिजी वियो। दादू पुलिस पारां क़त्ल ऐं मुक़ाबले जे केस में गिरफ़्तार जवाबदार मुबैना तौर रिश्वत एवज़ आज़ाद करण जो इंकशाफ। धुरियुनि खे नोटिस जारी। शहरी इमरान वकील मार्फत मीरपुर ख़ास एडिशनल सेशन कोच में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। धुरियुनि खे नोटिस जारी। दरख़्वास्त गुज़ार मूजिब पुलिस जवाबदार अली ख़ान खे मीरपुर ख़ास मां गिरफ़्तारी बाद मुबैना तौर रिश्वत एवज़ आज़ाद कयो। रानीपुर भरिसां सचल गेट साम्हूं हादसे में 2 औरतूं फोत, हिकु ॼणो ज़ख़्मी। क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार टॉलर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। हादसे में सदर जूं भट्टियूं जे ॻोठ प्यारो उॼण वासी सायरा ख़ातूं ऐं शमुल ख़ातूं उॼण हयातियूं विञाए वेठियूं। ज़ख़्मी इम्तियाज़ उॼण इस्पताल मुंतक़िल।